अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइट में वाके भली कार आऊं है मां गॾु नाज़िया मीर। नाज़रीन, चूंड मरलो नेठ मुकमल थियो है। हाणे उहो मरलो मुकमल थियण खां पोइ जेको ॿियो मामलो असांखे नज़र अचे पियो उहो आहे सॼे मुल्क में जेको एहतजाज थिए पियो, धांधली जा जेके आवाज़ ॿुधण में अचनि पिया, ही मामलो किथे वञी दंग कंदो। प्रोग्राम में हिनखे फोकस कंदासीं। उन खां सवाइ जेको ॿियो अहम मामलो आहे हुकूमत ठाहिण वारो जेको मिशन आहे उन वारे सां बि अॼु कुझु अहम डेवलपमेंट्स थियूं आहिनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी जंहिंखे मुस्लिम लीग नून आछ कई, कुझु फार्मूला बि गर्दिश कनि पिया त अधो अधु इक़्तिदार हुजे, अधु मुदे लाइ वज़ारत उज़्मा खणिजे। बहरहाल पीपल्स पार्टी पंहिंजो फ़ैसिलो अॼु ॿुधायो आहे ऐं पीपल्स पार्टी इहा ॻाल्हि कई आहे त हू वफ़ाक़ी काबीना जो हिसो थियण में का दिलचस्पी नथा रखनि। उन इहा बि ॻाल्हि कई आहे त मुल्क जे वसीतर मफ़ाद खे साम्हूं रखंदे असीं मुस्लिम लीग नून जो जेको वज़ारत उज़्मा जो कैंडिडेट हूंदो उनखे असीं सपोर्ट कंदासीं, उनखे असीं वोट कंदासीं, पर असीं कोई हिसो न खणंदासीं हुकूमत में, न ई आऊं ऑपोजिशन जो लीडर थींदसि, छाकाणि त असांखे अवाम उहो मैंडेट न ॾिनो आहे, असां वटि अक्सरियत मौजूदु कोन्हे। पर उन सां गॾोगॾु इहा ॻाल्हि बि उन्हनि कई आहे त आइनी उहिदा रखण जो असांखे पूरो हक़ु आहे ऐं असांजी कोशिशि हूंदी त बलूचिस्तान थोरे सिंध में पंहिंजी हुकूमत ठाहियूं ऐं आइनी उहिदा जंहिंमें सदर जो उहिदो आहे, स्पीकर क़ौमी असैम्बली जो उहिदो आहे ऐं चेयरमैन सेनेट, इन ते असीं पंहिंजा उम्मीदवार ज़रूरु बीहारींदासीं। हिन वक़्तु जेका मुल्क जी सूरत हाल आहे, मुल्क खे ॿीहर सदर आसिफ ज़रदारी जी ज़रूरत आहे। असांजी ख़्वाहिश आहे त आसिफ अली ज़रदारी साहब ॿीहर सदारत जो जेको मनसब आहे उनखे संभालनि। पाकिस्तान पीपल्स पार्टी खां पोइ नाज़रीन मुस्लिम लीग नून जो इहो चवणु आहे त ही ख़ुशि आईंदा आहे, असां हुनजी आजियां कयूं था त उहे असांजे उम्मीदवार खे वज़ारत उज़्मा जे लाइ सपोर्ट कंदा, बट हाणे जेके अॻियां मामला हूंदा उन वारे सां असीं तय कंदासीं ऐं पोइ पंहिंजी हिकमत अमली ज़ाहिर कबी। उन खां सवाइ नाज़रीन असां जेका पाकिस्तान तहरीक इंसाफ़ आहे ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पारां बि हिकिड़ो फ़ैसिलो साम्हूं आयो, हू इहे ॼाणाइनि पिया त असीं वाज़े कयोसीं अॻु बि त असीं न कंहिंसां इतिहाद न कंदासीं, न पीपल्स पार्टी न मुस्लिम लीग नून, पर असीं हाणे मजलिस वहदतुल मुस्लिमीन सां इतिहाद करे पंहिंजी हुकूमत ठाहींदासीं। उन खां अॼु हिकु चैलेंज बि कयो शहबाज़ शरीफ़ साहब पंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस में त असांखे को शौक़ु कोन्हे, जेकॾहिं आज़ादु उम्मीदवारनि वटि अक्सरियत आहे, जेकॾहिं हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में आहिनि त पंहिंजो शौक़ु पूरो कनि, पोइ असीं ऑपोज़िशन जी बेंचनि ते वेहंदासीं। उन खां सवाइ मुल्क अंदरि जेके एहतजाज ही मामला हलनि पिया, मुख़्तलिफ़ पार्टियुनि पंहिंजी पंहिंजी हिकमत अमली जो इज़हार कयो आहे त असीं कहिड़े रीति उन मामले ते अॻियां वधंदासीं, पर इलेक्शन कमीशन उन्हनि समूरनि शयुनि खे रद्द कंदे पंहिंजो हिकिड़ो वाज़े पैगाम ॾिनो आहे त हिकिड़ो मैकेनिज़म मौजूदु आहे, जंहिंखे जेका शिकायत आहे उन जे लाइ हिकिड़ो मैकेनिज़म मौजूदु आहे। उन खां अॻु काल्ह निगरां वज़ीर आज़म साहब बि इहा ॻाल्हि कई हुई त जेको बि मुल्क असां मथां प्रेशर विझंदो उन मामले ते असीं कंहिं बि मुबैना धांधलीअ वारे इल्ज़ाम जी कंहिं ॿिए मुल्क जे चवण ते जांच में कोन वेंदासीं। नाज़रीन, ही अपडेट्स आहिनि, हिते गुफ़्तगू वधीक कयूं था ऐं जेके मामला अनक्लियर नज़र अचनि पिया, छा PDM 2 ठहण वञे पई या मामलो ॿीहर ख़ुदा न ख़ास्ता री इलेक्शन ॾांहुं वञी सघे थो, या उन खां सवाइ जेका हिकिड़ी ॿी सिचुएशन आहे त हिन समूरी सूरत हाल में जेका हुकूमत ठहंदी उहा केतिरी स्टेबल हूंदी, इहो पिणु पंहिंजी जाइ ते हिकिड़ो अहम सुवालु आहे। मूंसां गॾु जेको पैनल मौजूदु आहे जो तारुफ़ असां कराईंदसि, पोइ गुफ़्तगू खे बाज़ाब्ता आगाज़ कंदासीं। हुनजो शबीर काइम ख़ानी साहिब आहिनि, मूंसां गॾु मौजूदु आहिनि, सीनियर पॉलिटिशियन आहिनि, MQM पाकिस्तान सां जो तालुक़ु आहे, मौजूदु आहिनि मूंसां गॾु कराची स्टूडियो में। उनखां सवाइ बैरिस्टर हसनैन मिर्ज़ा साहिब आहिनि, पुराणो नालो आहे सियासत में, ऐं उनखां सवाइ नाज़रीन GDA जो हुनजो तालुक़ु आहे, हिते मूंसां गॾु कराची स्टूडियो में मौजूदु आहिनि। ऐं अॼोके पैनल में मूंसां गॾु सिद्दीक़ुल फारूक साहिब आहिनि, मुस्लिम लीग नून जा सीनियर अॻवान आहिनि, वीडियो लिंक ज़रिए हिन प्रोग्राम जो हिसो आहिनि, ऐं लाल माली साहब पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जा सीनियर अॻवान आहिनि, उहे मूंसां गॾु मौजूदु आहिनि। कुझु देरि खां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी मां नवाब तैमूर तालपुर साहब असांखे जॉइन कंदा। मां सभिनी खे भली कार ऐं सभिनी जी महिरबानी, मां गुफ़्तगू जे लाइ वक़्तु कढियो ऐं बाक़ी ॿियनि जी इजाज़त सां लाल साहब अवां खां आगाज़ कयां थी गुफ़्तगू जो। PTI पंहिंजी हिकमत अमली ज़ाहिर कई आहे त कंहिंसां हू इतिहाद करण जा ख़्वाहिशमंद आहिनि, कंहिंसां हू इतिहाद करे हुकूमत ठाहींदा। हीउ जेको चैलेंज साम्हूं आयो आहे, शहबाज़ शरीफ़ साहब चैलेंज ॾिनो आहे त जेकॾहिं ठाहे सघो था त पोइ ठाहियो, शौक़ु पूरो ज़रूरु करे पाकिस्तान तहरीक इंसाफ़, ऐं पोइ असां पंहिंजी ऑपोज़िशन वारी जेके बेंचूं आहिनि उहे संभालींदासीं। चैलेंज लाइ तयारु आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं होमवर्क बि तयारु आहे समूरो? नाजिया महिरबानी, तव्हां मूंखे पंहिंजे प्रोग्राम में मदो कयो आहे। ही शहबाज़ शरीफ़ हुजे या ही माज़ी जी जेका PDM आहिनि, जंहिंमें पीपल्स पार्टी बि आहे शामिल ऐं MQM बि आहे, ही हिन वक़्तु जेको चोरायल मैंडेट ते वेठल आहिनि ऐं हिननि खे चैलेंज ॾियणु नथो जुगाए। हिननि खे घुरिजे त सभ खां पहिरीं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जूं 180 जेके खटियल जेके असांजूं सीटूं आहिनि उहो वापसि करे। पाकिस्तान तहरीक इंसाफ़ इलेक्शन कमीशन में बि वई आहे ऐं पाकिस्तान तहरीक कोर्टनि जो दरवाज़ो खटखटाए रही आहे।
त मजमूई तौर ते पाकिस्तान तहरीक इंसाफ़ हिननि सभिनी मुद्दे ख़ारिज पार्टियुनि खे भरपूर शिकस्त ॾिनी आहे। इन जे बावजूदि हाणे हिननि खे चैलेंज ॾींदे या हुकूमत ठाहींदे इहो ज़रूरु सोचणु घुरिजे त जेको अवाम जी राय आहे इहे हुन जे बिल्कुलु उबतड़ वञनि था पिया ऐं अवाम हिननि खे कंहिं बि सूरत में क़बूल न कंदी। हाणे जेका इहो पीपुल्स पार्टीअ जेको फ़ैसिलो कयो आहे त असीं हुकूमत में शामिल न थींदासीं। हाणे इहे उहे पार्टियूं आहिनि जेके हुकूमत लाइ मरनि थियूं। हिननि जो जीअण मरण हुकूमत सां आहे। इहो बिल्कुलु ईअं हुकूमत बिना ईअं आहिनि जीअं मच्छी बिना जेको पाणी बिना मच्छी हूंदी आहे ईअं ई नथा रही सघनि। छाकाणि हिननि खे ख़बर आहे त हीअ हुकूमत नथा हलाए सघनि। हिननि वटि अवामी मैंडेट न आहे ऐं हिननि खे अवाम कंहिं सूरत में क़बूल न कंदो। इन करे ही ज़बरदस्ती हिननि खे गॾु कयो वञे पियो। ॿी सूरत में हिन जे गॾु थियण जो बि को इम्कान नज़र नथो अचे। ईअं ई MQM आहे। ईअं ई तव्हां ॾिसो MQM जेको पाकिस्तान तहरीक इंसाफ़ कराची खे स्वीप कयो पर उन सॼो मैंडेट चोराए MQM जे हवाले कयो वियो आहे। ऐं MQM जो तव्हां हशर ॾिसो उहो MQM जो हर लीडर खे चवंदी त 90 ते पहुचो, असांजे ऑफिस ते पहुचो, उहो रुॻो शहबाज़ शरीफ़ जे फ़ोन ते डोड़े डोड़े वञी जेको लाहौर पहुती आहे ऐं जेको ॿुधाइनि था उन्हनि खे त असांखे हीउ हुकुम आयो आहे। त हिननि जी सूरत हाल इंतिहाई ख़राबु आहे ऐं इमरान ख़ान हिननि चूंडनि में विंडिकेट करे वियो आहे। इमरान ख़ान जूं पॉलिसीज़ विंडिकेट करे वियूं आहिनि ऐं उहे सभु दुनिया जेके पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ते कूड़ा बोतान लॻाए इल्ज़ाम लॻाए जिन ख़तमु करणु चाहियो उहे पाण पार्टियूं जेके तव्हां ॾिसो जहांगीर तरीन जो हश ॾिसो पर लाल साहब सिंपल जेके सादी अक्सरियत त PTI वटि मौजूदु कोन्हे। अवां चओ पिया त असांजे मैंडेट जो एतिराम करनि ॿियूं पार्टियूं सभु प्रैक्टिकली हुकूमत कीअं ठाहींदो जेको ही साम्हूं अचे पियो। चैलेंज न कयो एक्सेप्ट पर हाणे हुकूमत ठहंदी कीअं? PTI वटि छा प्लान आहे, छा हिकमत अमली आहे? नाज़िया तमामु साफ़ सुथरी ॻाल्हि आहे। ही जेके ॾिसो हाणे जमायत इस्लामी खे हिननि हिकिड़ी सीट ॾिनी कराची में ऐं हुते हुन ॿुधायो हुन मेंबर ॿुधायो त बाबा हीअ त सीट पाकिस्तान तहरीक इंसाफ़ खटी आहे ऐं उन सीट ते की वेही रहां। फॉर्म 45 वॾो वाज़े तौर ते ॿुधाए थो हीअ सीट जेका आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी आहे। ॿिए तरफ़ ॾिसो इहा उमिरि पाकिस्तान जी ख़ासि तौर ते सिंध जी तारीख़ में या पाकिस्तान जी तारीख़ में तव्हां ॾिसो जेको पीर साहब पागारो ऐं हुर जमायत जो जेको किरदारु रहियो आहे हू हमेशह एस्टेब्लिशमेंट सां गॾु बीठा रहिया आहिनि। हाणे हू बि अची एतिरा तंग थिया आहिनि त इहो बार बार जेको आहे असांजो मैंडेट चोरी करे हिननि चोरनि जे ऐं माफ़ियाउनि जे हवाले कयो वञे थो। हुन बि ऐलान कयो आहे त मूंखे 2 सीटूं नथियूं खपनि ऐं हुनखे पहिरीं ॿुधायो वियो हुयो त असां फ़ैसिलो करे छॾियो आहे त इहे सीटूं जेके आहिनि ज़रदारी खे ॾिनियूं वेंदियूं। त जेकॾहिं हीअ असांजो चोरायल मैंडेट वापसि थिए थो असीं कोर्टुनि में आहियूं, असीं इलेक्शन कमीशन में आहियूं जो जेतोणीकि असांखे हिननि मां उमेद तमामु घटि आहे छाकाणि तव्हां पहिरीं बि ॾिठो आहे भले जो निशान जेको आहे उहो खसियो वियो हो। असांजी क़यादत खे इमरान ख़ान, शाह महमूद कुरैशी समेत सभिनी खे क़ैद कयो वियो। उन जे बावजूदि पाकिस्तान तहरीक इंसाफ़ मलमारी आहे हिननि खे ऐं हाणे शर्मिंदगी जे विच कद बि नथा खणी सघनि ऐं जेकॾहिं असांजो मैंडेट असांखे मुकमल थी वियो ऐं जेको मिलणो आहे हर सूरत में पाकिस्तान जी अवाम फ़ैसिलो करे वेठी आहे। हिननि सभिनी कुवतनि खे मुस्तरद कयो आहे ऐं हिननि खे हाणे अवामी मैंडेट जो ख़्यालु रखणु घुरिजे ऐं विथड्रॉ करणु घुरिजे पाकिस्तान लाइ, पाकिस्तान जी ख़ुशहाली लाइ ऐं पाकिस्तान खे अॻियां वठी वञण लाइ। ठीकु आहे शबीर साहब विथड्रॉ करण लाइ तयारु आहे। चवंदा असांजो चोरायल मैंडेट असांखे मिलंदो त पोइ हुकूमत ठाहिण वारो जेको असांजो फार्मूलो आहे क्लियर आहे। असल ॻाल्हि इहा आहे त बिस्मिल्लाह पहिरीं जेको लाल साहब फरमायो आहे त हीअ हिकिड़ी आदत पइजी वई आहे, हैबिचुअल थी विया आहिनि। छाकाणि त सॼे पाकिस्तान खे ख़बर आहे, सॼे पाकिस्तान खे ख़बर आहे ऐं स्पेशली सॼे कराची वारनि खे ख़बर आहे त 2018 मां कंहिं मैंडेट चुरायो हो असल त हिननि खे उहा आदत पइजी वई। हाणे हुनखे उहो ख़्वाब थो नज़र अचे जेको 2018 में हिन खे खटायो हो ऐं पोइ हुन खां पोइ 3.5 साल हिन हुकूमत बि कई, इन जे डिलीवरेंस का बि कोन हुई, न कोई अहिड़ी परफॉर्मेंस हुई। त हाणे ही अवाम हिननि खे मुस्तरद कयो आहे, अवाम मुस्तरद कयो आहे। बाक़ी तव्हां ॾिसो न हाणे इल्ज़ाम त लॻाईंदा आहिनि, बिल्कुलु ज़ाहिर आहे हिननि जे करे त हिन जी अक्सरियत आहे कोन। ठीकु आहे न, ॿिया जेका हिननि जेका खटियल माण्हू आहिनि कुझु त इन जा MNA हलिया विया आहिनि ॿिनि पार्टी मां, नून लीग मां। तव्हां ॾिसो थोरो वेट कयो पोइ लाल साहब खे, लाल साहब जी पार्टी खे ख़बर पइजी वई मसइलो आहे छा। पर उहा ई वारी ॻाल्हि आहे त मां तव्हांखे चओ न त हीअ हैबिचुअल थी विया आहिनि। बसि हिननि खे थोरी यकीन हो त जीअं पहिरीं जेको दोस्तनि हिननि जो कमु कयो शायदि हिन ॿीहर बि शायदि दोस्त हिननि जा कमु कंदो। पर हिन टाइम ते जेको इलेक्शन जेको थियो आहे फेयर एंड फ्री इलेक्शन थियो आहे, बहितर तरीक़े सां इलेक्शन थियो आहे ऐं किथे किथे थी हूंदो ज़ाहिर हीअ त सॼे पाकिस्तान मां तव्हां ॾिसो एॾो वॾो मुल्क आहे ऐं शुरू खां वठी असां ॾिसूं था नंढे हूंदे बि मतिलबु ज़ाहिर जेका पार्टी न खटे सघंदी आहे उहे इल्ज़ाम तराशी त कंदी आहे। बहरहाल
मां सम्झां थो बहितर थी विया आहिनि। ठीकु, पर शबीर साहिब ही हिकिड़ी कंहिं पार्टी ताईं त महदूद कोन्हे, जी। ही अनप्रेसिडेंटेड आहे, त पूरे मुल्क में असीं ॾिसूं था त एहतजाज जा धांधली जा आवाज़ उथनि था, परॾे जो मां बि ॾिसूं था त उतां बि प्रेशर अचे थो त हिकु पहिरियों भेरो ई समूरी अहिड़ी सूरत नज़र अचे पई इस्तीफ़ाऊं, हीअ अवां सम्झो पिया त हे 2-3 ॾींहंनि जो मामिलो आहे, को वॾो मसइलो कोन थींदो? न मसइलो छा थींदो, मसइलो इलेक्शन थी विया न, इलेक्शन में जेका पार्टी खटे वई ठीकु आहे, हू कसम बि खणंदा, गवर्नमेंट बि ठहींदी इंशाअल्लाह ताला। बाक़ी ही मां त चवंदो न हमेशह खां वठी ही थींदो आहे, जेका पार्टी न खटे सघंदी आहे न उहा ज़रूरु इल्ज़ाम तराशी कंदी आहे, ऐं ज़्यादती बि थी हूंदी। ज़ाहिर जीअं मां सम्झां थो हसनैन मिर्ज़ा साहब वेठा आहिनि, GDA मां कल्ह अॼु जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे पीर पगारा साहब, उहा मां ॿुधी आहे, प्रेस कॉन्फ्रेंस बि आहिनि, ही प्रोटेस्ट बि कनि था 16 तारीख़ ते, जुमे जे ॾींहुं शायदि ख़मीस जो ॾींहुं आहे, जुमे जो ॾींहुं आहे, हुते पंहिंजो बाईपास हैदराबाद ते, त हीअ किरी त हीअ ॿुधाईंदो, हीअ ॿुधाईंदा छा थी वियो हिननि सां, छा कोन थी वियो आहे, त मां कोन थो सम्झां कंहिंसां ज़्यादती बि थी हूंदी, पर हुनजो इज़ालो थींदो PTI सां जेको थियो आहे उहो आदत जे मुताबिक़ आहे, बाक़ी ॿियो किथे ज़्यादती थी सघे थी, GDA ॾे मां इशारो कयो त हिते ज़्यादती थी सघे थी, बाक़ी PTI वारनि जी त आदत आहे। PTI वारे त खटे सघो न, देखो ॾिसो मां जेको आज़ादु मां पाण बि कैंडिडेट हुउसि न, मां पाण कैंडिडेट हुउसि कराची मां PS 96 ते, त हुजे मुंहिंजे साम्हूं जेको आज़ादु उम्मीदवार खटियो आहे न, जेको मां सीनियर हिकिड़ो पार्टी जो सीनियर पॉलिटिशियन आहियां, ऐं हिकिड़ो मुंहिंजो सियासी कद आहे, मां हुते ज़ाहिर मां बि मूंखे हारायो, जेको हुन केरु आहे उहो PTI वारा आहिनि न, त धांधली कोन थींदी, इट मीन्स न त पार्टी मूंखे बि खटाया न, न किथे हाणे जेको ही पाण खटी विया आहिनि हू त ठीकु आहे, ऐं जेके हाराए विया आहिनि हू ग़लति आहे, ख़ासि करे स्पेशली पर्टिकुलर मां ॻाल्हि कयां थो PTI जी, त ही आहे। ठीकु शबीर साहिब, इन ते बि ज़रूरु मांखे सवाल ईंदो, छाकाणि त MQM बि हिकु अहम स्टेक होल्डर नज़र अचे पई समूरे माहौल में, पर आवां चयो पिया त हुकूमत बि ठही वेंदी ऐं नज़र बि अचे पियो, पर उहा हुकूमत केतिरी मज़बूत हूंदी ऐं हुन जा आॾो जेके चैलेंजिस हूंदा उन ते बि ज़रूरु गुफ़्तगू थींदी। हसन साहिब, अवां कीअं ॾिसो पिया, PTI वारा पंहिंजी ॻाल्हि कनि पिया, शबीर साहिब चयो त कंहिंसां ज़्यादती थी हूंदी ऐं को पंहिंजी आदत खां मजबूर आहे, GDA किथे स्टैंड करे पई हिन सॼे माहौल में, ऐं अवां जो लीगल फील्ड सां तालुक़ बि आहे, त हाणे हिनखे जेका ही वेड़ जेको एहतजाज अवां ऐलान कयो आहे 16 तारीख़ ते, रुगो एसि ताईं महदूद रहंदो या हिनखे कानूनी वेड़ में बि तव्हां हिनखे कन्वर्ट कंदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। ऐं सम्झां थो ही पाकिस्तान जी बदकिस्मत सियासी तारीख़ में इहो बदतरीन इहो इलेक्शन रहियो आहे, जंहिं ते ख़दशात जी आवाज़ूं त इलाही पहिरीं अचणु शुरू थी वियूं हुयूं। हिकिड़े बैरूनी सिफ़ारत खाने में इलेक्शन खां तक़रीबन 1.5-2 महीना पहिरीं असांजी हिकिड़ी मुलाक़ात थी, जिते असां गुज़ारिश कई कि इंटरनेशनल ऑब्ज़र्वर्स, जेकी हिकिड़ी इस्टेब्लिश्ड प्रैक्टिस आहे इलेक्शन जी शफ़ाफ़ियत खे मेंटेन करण लाइ, कि हू इंटरनेशनल ऑब्ज़र्वर्स हू मोकिलीनि ऐं शहरी सां गॾोगॾु ॾेई इलाइक़नि में बि ऑब्ज़र्वर्स हुजनि, त वेरासिटी का वैलिडिटी इलेक्शन जी कंफर्म थी सघे। तव्हांखे हैरानगी थींदी अदी कि हुननि सफ़ीर असांखे हुते ई जवाबु ॾिनो कि असीं ऑब्ज़र्वर्स हुते था मोकिलियूं जिते 19-20 जो फ़र्क़ु हुजे ऐं हुननि जी मौजूदगी जे करे शफ़ाफ़ियत इस्टेब्लिश थी सघे, बट हिते त ऑलरेडी इहो इलेक्शन खां 1.5 महीनो पहिरीं जो कि असांखे वाज़े ॾिसण में अचे थो पियो कि का हिन इलेक्शन जी क्रेडिबिलिटी कोन हूंदी, त लिहाज़ा असीं ऑब्ज़र्वर्स मोकिले करे बि पाण हिकिड़ो त हुननि खे बि पाण तकलीफ़ ॾियूं या को बदमज़गी थिए, को लॉ एंड ऑर्डर सिचुएशन क्रिएट थिए त हुननि खे एक्सपोज़ बि कयूं, ऐं वरी बि जॾहिं इलेक्शन ऑलरेडी एतिरो बैडली माने क्रेडिबिलिटी जो फुक़दान जो शिकार थी वई आहे त उनजो फ़ाइदो कोई कोन थींदो। हाणे तव्हां ॾिसो था पिया कि पोस्ट इलेक्टोरल यूरोपियन यूनियन बहैसियत इदारो हुन रद्द करे छॾी वई आहे इलेक्शन रिज़ल्ट। कल वाइट हाउस जो जेको स्पोक्स पर्सन आहे अमेरिका जो, हुननि हिन इलेक्शन ते तशवीश जो इज़हार कयो आहे। बैनुल अक़वामी दुनिया बि इहा ई करे थी पई, ऐं रहंदड़ पाकिस्तान में सवाइ आई थिंक इवन जेकी पार्टीज़ जंहिंखे रिज़ल्ट फेवरेबल रिज़ल्ट मिली आहे उहो बि इहा ॻाल्हि पिया कनि कि इलेक्शन सही कोन हुई, जे हुजे हा त असांखे हिन खां वधीक मैंडेट मिले हा। त हिन में जेको खिचड़ी जेकी पकी आहे, हिकिड़ो तव्हां चवणु चाहींदुसि कि जंहिं बि पचाई आहे थोरो ओवर कुक करे वियो आहे, इन जो ज़ाइक़ो अहिड़ो आहे जो कंहिंखे बि कोन पियो वणे, केर बि हज़म करण लाइ तयारु कोन्हे। हाणे PTI तव्हां ॻाल्हि कई कि हुकूमत केरु ठाहींदो, जेको नंबर्स मुंहिंजे साम्हूं अचनि था पिया कि नून लीग जा आहिनि 72 MNA 72, पीपल्स पार्टी जा आहिनि 54, MQM जा नोटिफाई थिया आहिनि 17, इहो मिलाए करे थियनि था 143, ऐं इलेक्टेड कॉन्स्टिट्यूंसीज़ में 133
आहे कट ऑफ नंबर रिक्वायर्ड मेजॉरिटी मेंटेन करण लाइ. सॉरी आई थिंक 75 एंड नून लीग जा आई थिंक अच्छा हलो ठीकु आहे 75 त ही 133 कट ऑफ आहे रिक्वायरमेंट जंहिंमें ही 3 पार्टियूं मिलाए करे हिननि जो 145 अंग थिए थो. एट द सेम टाइम PTI जी तरफ़ां जेको ॿुधूं पिया कि तक़रीबन 30 इलेक्शन पिटिशन्स दायर थी चुकियूं आहिनि. GDA जी तरफ़ां ईंदड़ ॾींहंनि में को तक़रीबन 16 या 17 इलेक्शन पिटिशन्स मज़ीद दायर थींदियूं. जे अगरि हिननि कुझु सीटनि ते रुगो स्टे ऑर्डर्स बि अगरि इशू थी था वञनि त मूंखे ॿुधायो नंबर गेम में ही जेको फिनिशिंग लाइन आहे 133 जी त शायदि इहो इतिहाद बि उहो क्रॉस करण जी पोज़ीशन में न रहे जे अगरि कोर्ट इंटरिम रिलीफ ॾिए थी त. ऐं जे अगरि ॾेई छॾी त तव्हां मूंखे ॿुधायो पीपल्स पार्टी ऐलान कयो आहे कि असीं हुननि जे वज़ीर आज़म खे त सपोर्ट कंदासीं मगर गवर्नमेंट जो हिसो कोन थींदासीं. मीन्स के एवरी लेजिस्लेटिव बिज़नेस जेको हाउस में ईंदो उहो पास कराइण उहा मुसीबत आहे हिन गवर्नमेंट लाइ. वेंदे वधि में वधि टाइम आहे बजट जो. जून में जेकी बजट ईंदी हुन में जे अगरि सभिनी इतिहादी पार्टियुनि खे पंहिंजो डिमांड्स पूरियूं कोन थियूं त छा बजट पास बि थी सघंदो या कोन थी सघंदो. हिन इलेक्शन खां पोइ रुगो अनफॉर्चुनेटली इंस्टेबिलिटी ही वधे थी पई. बाक़ी का ख़ातिर ख़्वाह हुकूमत हिन मुल्क में हिन इलेक्शन जे रिजल्ट में ठही नथी सघे. नंबर जहिड़ा आहिनि. ठीक सिद्दीकुल फारूक साहब, ये जो खिचड़ी पकी है ओवर कुक हो गई है. हसन मिर्जा साहब को आपने सुना है. एक तो हुकूमत के हवाले से ये कहा जा रहा है, एक तो ये बताइएगा कि आज जो पाकिस्तान पीपल्स पार्टी की प्रेस कॉन्फ्रेंस थी उसके बाद और ये PTI को भी आपने सुना, तो PTI की एग्जिस्टेंस बड़ा मसला है, बड़ा चैलेंज है नून लीग के लिए या जो पीपल्स पार्टी की डिमांड्स हैं. और उसके बाद जो एक और बात हसन मिर्जा साहब ने यहाँ बताई कि अब ये जो सारी दरख्वास्तें जो मुख्तलिफ ट्राइब्यूनल्स में मौजूद हैं, ये एक बड़ा अगर रिलीफ आ जाता है, अगर स्टे आ जाता है तो सब और मसला हो जाएगा. चैलेंजेस जो मुस्लिम लीग नून के लिए खासकर इस वक्त नज़र आ रहे हैं वो और बढ़ जाएंगे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. बहुत शुक्रिया. आपके सवाल का बराह रास्त में जवाब देता हूँ. इंतखाबात के इनेकाद के हवाले से मीडिया और तजिया निगार 8 तारीख तो क्या 7 तारीख तक यही कहते रहे पता नहीं इलेक्शन होते हैं या नहीं होते. क्या क्या बातें की और यूँ लगता था कि इंतखाबात नहीं होंगे और फिर इंतखाबात अल्हम्दुलिल्लाह हो गए. अब ये सोशल मीडिया पे और इस तरह से बहुत सी बातें हो रही हैं. उसमें हमारे PTI वाले चोर की बात करते हैं, हालांकि चोरियां तो उनकी साबित हो गई सामने. ये मेरा तोहफा मेरी मर्जी. और वो नकवी के जनाब अली मनी लॉन्ड्रिंग को सपोर्ट करने के लिए इमरान खान बतौर वज़ीर आज़म कहते हैं थोड़ी सी मनी लॉन्ड्रिंग की है. उनके नज़दीक मनी लॉन्ड्रिंग मामूली बात है. वो मनी लॉन्ड्रिंग को सपोर्ट करने वाला मनी लॉन्ड्रर शौकत खानम के 2 अरब रुपए का हिसाब 95 में न देने वाला वो आदमी वो किस मुंह से ये बातें करता है. और उसकी पार्टी के लोग जिन्होंने कोई वादा पूरा नहीं किया वो ये बातें करते हैं. मैं आपसे अर्ज करूंगा कि इस तरह दरख्वास्तें देते चले आए लोग. ये तो इतनी दरख्वास्तें कहते हैं, इससे दुगनी दरख्वास्तें दे दें. कुछ लोगों का काम ही मुकदमेबाजी उनका खेल है. बहरहाल हुकूमत इंशाल्लाह बनेगी और मसाइल हल करने की कोशिश होगी. अब बाकी हम ये देखते हैं कि ये लोग कानून को हाथ में किस हद तक लेते हैं. कानून को हाथ में लेने की इजाज़त नहीं होगी. आइन और कानून के मुताबिक पेटिशन के साथ अदालतें निपटेंगी और ठीक है उनका हक है, जाएं जितनी मर्जी दरख्वास्तें दें. हमें बहरहाल कौम की खिदमत करनी है और इंशाल्लाह हुकूमत बनाकर ये खिदमत करें. ठीक, तो सिद्दीकुल फारूक साहब कैसे होगी कौम की खिदमत? आपने कहा हुकूमत बनाए इनको, अगर ये आइन और कानूनी जो रास्ता है वो इख्तियार करते हैं तो भले अपना शौक़ पूरा करें. लेकिन वो ये जो तादाद अभी शेयर हुई हसन मिर्जा, ये सिर्फ 2 पार्टीज़ की हैं. इसके अलावा भी बहुत सारी पार्टीज़ हैं जो एहतजाज भी कर रही हैं, जो ये भी कह रहे हैं कि हम जाएंगे अदालती. कुछ तो फोरम तक पहुंच चुके हैं, कुछ कह रहे हैं कि हम जाएंगे. तो ये भी 30 यहाँ से PTI से 16 GDA से, फिर ये जो तादाद अगर कोई वाकई इंटरिम रिलीफ आ जाता है तो फिर इस सूरत में क्या सूरत हाल बनेगी? नून लीग इस पर कुछ वर्कआउट कर रही है, कुछ प्लान्स बना रही है? आपने अगर की बात की है ना जी. नहीं, ये पिटीशन तो चली गई हैं. मैंने कहा कि इसके अलावा और भी आ सकती हैं. मैं अपना नाजिया मीर बेटा सुन तो लो. आपने सवाल कर दिया जी.
इंटरिम रिलीफ तब मिलेगा ना अगर कोई ठोस बात हुई। अगर मैं दरख्वास्त बाजी करेंगे तो इंटरिम रिलीफ क्यों मिलेगा? ठीक, तो आप समझते हैं कोई ठोस सबूत नहीं किसी की पार्टी के पास? बस इन्होंने चूंकि इनको इनकी ख्वाहिश के मुताबिक सीटें नहीं मिली तो उन्होंने कहा न खेलेंगे न खेलने देंगे, तो इंशाल्लाह खेलेंगे हम, इस पाकिस्तान की खातिर खेलना पड़े। चलें, पाकिस्तान की खातिर आपने कहा खेलने पड़ेगी। ये पिच बड़ी कमज़ोर है। अभी ये कहा जा रहा है कि अब पाकिस्तान पीपल्स पार्टी उसने साफ कह दिया है, बता दिया कि किसी किस्म की जिम्मेदारी वो नहीं लेंगे, आईनी ओहदे वो रखेंगे, जिम्मेदारी नहीं लेंगे। जो सारे चैलेंजेस मामलात वो मुस्लिम लीग नून को देखने होंगे। कोई बात नहीं, हमने पहले भी इस मुल्क को अल्लाह के फजल करम से मुश्किलात से निकाला था। 20 घंटे की लोड शेडिंग से अल्लाह के फजल करम से हमारी हुकूमत ने निकाला था। दहशत गर्दी का खात्मा हमारी हुकूमत ने किया था। सी पैक और ये सारी चीज़ें, बड़े बड़े मंसूबे, इतने बड़े मंसूबे ये हमने ही किए थे। तो कोई बात नहीं, हम चैलेंजेस कबूल करेंगे और इंशाअल्लाह मसाइल हल करें। ठीक, शबीर साहब, अवां भी चैलेंजेस कबूल कयो पिया, तैयार आहियो मुस्लिम लीग नून सां चैलेंजेस से? पाकिस्तान पीपल्स पार्टी ते पंहिंजो रस्तो अलॻि कयो आहे? ॾिसो, इंशाअल्लाह ताला मां इहो ॻाल्हि कयां थो न, हीउ हिकिड़ो ज़ाहिर इहो इलेक्शन थी विया आहिनि पुरमन तरीक़े सां, ऐं प्रोसेस जेको कंप्लीट थी वेंदो। जीअं सिद्दीकुल फारूक साहिब जेका ॻाल्हि कई आहे त कंहिं पार्टियुनि खे उमेदूं ज़रूरु जाम, ख़ासि करे PTI जी ॻाल्हि कयां थो त PTI जी ड्रिल्स कान हुई, हिन जे करे त रिज़ल्ट साम्हूं आयो आहे न। त हाणे हीअ चवनि था त धांधली थी आहे, धांधली भई तव्हांजे टाइम जेका तव्हांखे जेका कई आहे उहा तव्हांखे नज़र कान थी अचे। अगरि अॼु MQM शहर मां, ऐं ख़ासि करे स्पेशली मां ॻाल्हि कयां थो कराची जी, त कराची सॼे मतिलबु कराची जी सभिनी खे तकलीफ़ आहे कराची में MQM कीअं खटी हुई। भई MQM अॻे बि अॼु इतफ़ाक़ सां हिकु साफ़ी सवाल कयो बिलावल साहिब सां त MQM खे 15 सीटूं कराची मां, 2 सीटूं हैदराबाद में मिलियूं आहिनि। भई अॻे MQM वटि बि हुयूं न। गुज़िरियल इलेक्शन में 2018 में कहिड़े नमूने सां सभिनी खे ख़बर आहे कंहिंखे इहो पार्टी कंहिंजी मदद कई हुई, PTI जी, जंहिंजे करे इक़्तिदार में आई हुई। त हाणे वरी वापसि MQM पंहिंजो मैंडेट वरितो आहे वोटनि जे करे, त हाणे उहा तकलीफ़ थी थी MQM जी। त इंशाअल्लाह ताला हीअ ॻाल्हि हीअं हलंदी रहंदी ऐं कंदा रहंदा। MQM पंहिंजो मुदो हिन हुकूमत सां गॾु इंशाअल्लाह पूरो कंदी। ठीकु, बाक़ी जेको स्टेबिलिटी जूं ॻाल्हियूं हलनि पियूं त अञा वधीक इन स्टेबिलिटी, छाकाणि त ज़ाहिर आहे अॻे इहे ॻाल्हियूं पियूं हलनि त हिकिड़ी कोलिशन गवर्नमेंट वक़्ती तौर ते जीअं सुनील साहब बि हिकिड़ी टेक्निकल इहा ॻाल्हि कई आहे, ऐं मतिलबु हर पंहिंजे विजन सां ऐं पंहिंजे हुन सां ॻाल्हि कई आहे। लाल साहब पंहिंजे हुन सां कई आहे। सिद्दीकुल फारूक साहिब चयो त असां मुल्क जी ख़िदमत कंदासीं, हीअ चैलेंज असांजे साम्हूं ईंदा रहिया आहिनि। ऐं पार्टी जेका परफॉर्मेंस उन्हनि ॿुधायो त CPEC असांजे दौर में थियो, लोड शेडिंग असांजे दौर में ख़तमु थी। अहिड़े नमूने असां बि ॿुधाईंदो असां छा छा कयो, छा छा न कयो। त बहरहाल हर पार्टी पंहिंजी ॻाल्हि कंदी। असीं त कयूं था पंहिंजी MQM जी ॻाल्हि। असां वोट वरिता आहिनि, इलेक्शन थिया आहिनि हिते, असीं अवाम मां वियासीं, मर्जर थियो असांजो। पहिरीं तव्हां ख़बर आहे थोरो डिवाइड थियो गुज़िरियल इलेक्शन मां। TSP धार हुई, ORC जेका फारूक सत्तार जी पार्टी अलॻि हुई, लंडन पंहिंजो बाइकाट। अहिड़े नमूने सां ज़ाहिर उहा ताक़त न मिली सघे, कुझु धांधली थी। हाणे त अलाह जो शुक्र आहे सभु गॾु थिया आहिनि ऐं वरी मैंडेट MQM जो जेको अॻे मैंडेट हो वरी वापसि उन वरितो आहे। हाणे तकलीफ़ छा जी, ठीकु आहे न। त मैंडेट MQM जो मैंडेट जेको आहे उहो कराची वारो एक्सेप्ट थियणु घुरिजे न, हुनखे करणु घुरिजे। पर ठीकु आहे, MQM हाणे धांधली त कोन कई आहे। इल्ज़ाम त ज़रूरु लॻाईंदा। जिते पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको बसि थी वियो आहे, त पीपल्स पार्टी जेको कयो आहे इंटीरियर सिंध में जेको हिननि जेका बदमाशी कई आहे, जेका धांधली कई आहे, उहा नज़र कान थी अचे। GDA वारनि सां जेको FIR जेको लाज थियूं आहिनि ऐं ज़्यादती कई आहे, नाइंसाफ़ियूं कयूं, उहा हुनखे नज़र कान थी अचे। ख़ाली MQM जी तकलीफ़ आहे त MQM कीअं खटी हुई कराची में। भई MQM वोट वरिता आहिनि, तव्हां वटि अगरि कोई एविडेंस आहे, तव्हां वटि का प्रूफ आहिनि, त तव्हां अदालत में तव्हां चैलेंज कयो। ठीकु, पीपल्स पार्टी बि इहा ॻाल्हि करे पई त असीं बि वेंदासीं ज़रूरु अदालत में जेके असां सां मामला थिया आहिनि। पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ बि वञनि था न, GDA वारा पर एहतजाज असांजो जारी रहंदो। मां इहा ॻाल्हि कयां त GDA वारा बि वञनि था त उहो PTI उहो MQM जे ख़िलाफ़ थोरी था वञनि, उहो पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ था वञनि न। जेका पीपल्स पार्टी जेका धांधली कई आहे सिंध मां, जेका पुलिस जी तरफ़ां ऐं जेका ब्यूरोक्रेसी जे ज़रिए हुन जेका धांधली कई आहे, ऐं धांधली करण खां पोइ जेका ज़्यादती कई आहे, हुन वोटरनि ते पाणी बंदि कयो आहे। चवनि था त असां ही यज़ीद आहिनि छा आहिनि, चवनि था त असां पाणी बंदि, अगरि तव्हां वोट न निकिरंदा 12 बजे ताईं त असां तव्हांजो पाणी बंदि कंदासीं। ऐं हिननि कयो त इहे त यज़ीद कयो न करबला में, उहा हरकत इहा कनि पिया। त हिन जा अफ़ाल हिन जा अमाल अहिड़ा आहिनि। पोइ MQM वेंदी अदालती फॉरम्स ते, इलेक्शन ट्रिब्यूनल्स में MQM वञे पई, MQM प्लान करे पई न मामलनि ते। MQM ॾिसो त कराची मां हिननि असांजा 5 जेका कारकुन कराची इलेक्शन अॻु मां हींअर 10 ॾींहं पहिरीं हिकिड़ो कारकुन हिननि शहीद कयो आहे। ऐं हुन खां पहिरीं बि 4 कारकुन, 3 महीने जे अंदरि हिननि असांजा 5 कारकुन हिननि शहीद कया आहिनि। ऐं असां वटि त प्रूफ आहिनि, असां वटि त एविडेंस आहिनि। हिननि हीउ कयो आहे, असां हुनजे बदिले में MQM हिकिड़ी गोली न हलाई आहे।
त असां त सबर कयो, बर्दाश्त कयो, अलाह साईं सॼी ॻाल्हि छॾी छॾे, अलाह साईं असांजो इंसाफ़ कंदो। बाक़ी रही ॻाल्हि त हाणे पीपल्स पार्टी छा थी करे, उहो पीपल्स पार्टी ते इल्ज़ाम तराशी करे पई न। पीपल्स पार्टी अॼु बिलावल साहब ॻाल्हि करे पियो त ही MQ नफ़रत जी सियासत छॾे करे, भई नफ़रत जी सियासत बीच त तव्हां हुल कयो। पर अवां चयो पिया त MQ वटि सबूत बि आहिनि, पर सबूत हूंदे अवां अलाह ते छॾियो पिया। बिल्कुल्ह, ऐं कानूनी जेका उहा असां FR जो बिल्कुलु अलाह ते इहो त ईमान यकीन आहे न असांजो। ठीकु ठीकु ॿिन्ही जो अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। अवांखे हुकूमत जो छा मॉडल ठहंदे नज़र अचे पियो? अॻु कोलिशन गवर्नमेंट जूं ॻाल्हियूं, हाणे माइनॉरिटी गवर्नमेंट आहे, हेठां पाण ई मञनि पिया त चैलेंजिस खोड़ हूंदा, हर पासे खां एहतजाज थिए पियो। मूंखे अॼु हुकूमत ठहंदे ॾिसण में न पई अचे फॉर द वेरी क्लियर नंबर्स जे हिसाब सां। जीअं हींअर अर्ज़ु कयोसीं 133 सीट्स रिक्वायर्ड आहिनि हल्का इंतख़ाबात सिंपल मेजॉरिटी लाइ। उन में अगरि तव्हां नून लीग ऐं पीपल्स पार्टी जा नंबर्स मिलायो था त 129 था थियनि, हू शॉर्ट आहिनि। उन में बेसिकली हुकूमत हलाइण लाइ MQM जो इतिहाद में हुजणु लाज़िम आहे नंबर्स में। बट जॾहिं ऑब्वियसली ही इल्ज़ाम तराशी जो तव्हां ॾिसो था पिया कि ऑलरेडी शुरू थी वियो, हुतां खां चेयरमैन बिलावल भुट्टो साहब पाण इल्ज़ाम हयो आहे कि MQM असांजो मैंडेट खसियो आहे। ऑब्वियसली कादिर मंदोखेल बि हारायो आहे, MQM खटी आहे, कादिर पटेल बि हारायो आहे, MQM खटी आहे, त हुननि खे ज़रूरु अफ़सोस हूंदो। कादिर पटेल MQM न, हुते आज़ाद खटी। अच्छा, ऐं हिते जीअं क़ाइम खानी साहब पंहिंजी पार्टी जी दिफ़ा कई, त मूंखे तव्हां पाण ॿुधायो कि इहे पार्टियूं गॾु वेहण जो बि हिन सूरत हाल में तव्हांखे ॾिसण में अचे थो पियो। ॿिए पासे अगरि ॾिसजे त PTI खे मतिलबु जेका बि आज़ादु हुआ आहिनि, हुननि खे हुकूमत ठाहिणी अगरि आहे त हिकिड़े ॾींहं लाइ ठाहिणी आहे, जंहिंमें घणो करे मां आई एम नॉट अ पार्ट ऑफ PTI, न को हुननि जे इंटरनल डिस्कशन सां आई एम नॉट प्रिवी, बट पंहिंजो सियासी तजियो कंदे कि जे अगरि PTI खे मौक़ो मिलियो त हू फिल फॉर वरी असेंबली डिज़ोल्व करे वरी जनरल इलेक्शन जो अनाउंस कंदा। छो जे जेको पिक्चर क्लियर कट पब्लिक मैंडेट पीपल हैव स्पोकन, ऐं दुनिया हुननि जी पाकिस्तान जी आवाम जी आवाज़ ॿुधी चुकी आहे। असांखे मुल्क में वेठल कुवतनि खे इहा ॻाल्हि कननि ताईं पहुती हुजे या न पहुती हुजे, दुनिया ॿुधी चुकी आहे। त आऊं त पंहिंजे हामियुनि खे, दोस्तनि खे, सपोर्टरनि खे, पाकिस्तानियुनि खे इहा ई गुज़ारिश कंदुसि कि अनकरीब वरी इलेक्शन ईंदी, महिरबानी करे हुनजी पूरी तैयारी रखो। इलेक्शन जी सिद्दीक़ुल फारूक साहब, ये जवाब मुकम्मल हो जाए फिर मैं आपकी तरफ आऊंगी। हसन साहब हिते इहो ज़रूरु ॿुधाइजो, ऐं हुकूमत जे बारे सां मां ॻाल्हि कई त अव्हांखे ठहंदे नज़र न पई अचे। सिद्दीक़ुल फारूक साहब ॾाढो रखंदासीं, पर अव्हां जेका कुझु सिंध में थियो, हिकिड़े पासे GDA ॿुधाए पई त समूरी शयूं असांखे पहिरियां ई ख़बर हुयूं, असांखे अंदाज़ो हो, पर बावजूदि असीं इलेक्शन में वियासीं। ही समूरो हुनजो नतीजो आहे या सम्झो पिया त किथे का कोताही, का कमी रहिजी वई, का घटिताई रहिजी वई GDA जे पंहिंजे इलेक्शन वर्क में, कैंपेन में, या उन मां मुतमैन आहियो त सभिनी कैंडिडेट्स 100% पंहिंजो ॾिनो आहे इनपुट? अॼु आउं चैलेंज थो कयां, न ई सिर्फ़ु बदीन बट पूरे सिंध में तव्हां किथे बि खटियल पार्टी जेकी आहे पीपल्स पार्टी, हुननि जो हिकिड़ो मेड़ाको अहिड़ो ॾेखारियो जेको 8 तारीख़ ते इलेक्शन हुई, 10 तारीख़ ते असां एहतजाजी मुज़ाहिरो कॉल कयो बदीन में आफ्टर द इलेक्शन। पोस्ट इलेक्शन जेको बज़ाहिर हू खटी आयासीं, हाराइजी आयासीं, हुन में असांजे मुज़ाहिरे में जेतिरा माण्हू आहे उनजा अधु माण्हू बि ड्यूरिंग इलेक्शन कैंपेन सॼे सिंध में पीपल्स पार्टी जो को बि प्रोग्राम हुजे उतां ॾेखारियो त पीपल हैव स्पोकन लाउड एंड क्लियर। पब्लिक मैंडेट वाज़े आहे, इलेक्शन सिरे सां बोगस हुई, रिग्ड हुई फ्रॉम डीलिमिटेशन। हिकिड़ो त जॾहिं मेंबर इलेक्शन कमीशन सिंध जो जेको आहे उहो माज़ी में पाकिस्तान पीपल्स लॉयर्स फोरम पाकिस्तान पीपल्स पार्टी सां एफिलिएटेड उहिदेदार रहियो हुजे 2 दफ़ा, उन खां पोइ हू एलिवेट करे हुन मां तव्हां कहिड़ी फ्री फेयर ट्रांसपेरेंसी जी कहिड़ी तवक़ो रखी सघो था। पोइ जीअं शयूं हलियूं, तव्हां डीलिमिटेशन जो मरलो ॾिसो, ईअं छो आहे जे GDA जी हिकिड़ी खटियल MPA सीट खे ख़तमु करण लाइ उनखे टोड़े 3 तहसीलनि में विरहाए छॾियो, 300 किलोमीटर डिघी हिकिड़ी स्ट्रिप नुमा हल्को ठाहे छॾियो। जिते पीपल्स पार्टी खे फैसिलिटेट करिणो, हुते इलेक्शन कमीशन जे रूल्स जी भंज कढी कंदे 3 ज़िलनि खे, शिकारपुर, कश्मीर, जैकबाबाद खे गॾु करे इज़ाफ़ी हिकिड़ी सीट क्रिएट कई वई त पीपल्स पार्टी जो कैंडिडेट हुते एडजस्ट थी सघे। फ्रॉम डीलिमिटेशन्स खां अॻियां वेंदे ROs, DROs, जेका DCs या असिस्टेंट कमिश्नर्स आऊं त चवंदुसि कि जेको हिननि जे टुकड़नि ते पले जेका वॾा थिया हुजनि उहो अपॉइंट करे हुननि सां इलेक्शन कराई वई। असांजो DC बदीन जेको अपॉइंट कयो वियो अब्दुल फताह हुलियो साहब, ही खणी आया इस्माइल राव साहब जी मिनिस्ट्री खां,
मतलब लास्ट डे ऑफ गवर्नमेंट ताईं जेको अफसर जे मिनिस्टर के मातहत हुजे हू वेरी नेक्स्ट डे तव्हां चओ था कि हू DRO जी हैसियत में साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन हलाईंदो, त इहो क्लियर कट ऐं वाज़े ब्रीचिस आहिनि। छो ईअं कोन थियो कि 28 ज़िला आहिनि असां वटि सिंध में, पाण खे 28 SP ऐं DC एस्टेब्लिशमेंट डिवीजन सां छो न घुराया विया? को तक़रीबन 125 तहसीलूं आहिनि, असिस्टेंट कमिश्नर्स एस्टेब्लिशमेंट डिवीजन सां घुराए छॾ, न मुंहिंजो माइट हुजे न पीपल्स पार्टी जो माइट हुजे। त हाणे छा एक्सपेक्ट पिया कयो? हीउ जेको एहतजाज वारो सिलसिलो शुरू थो थिए इहो केसि ताईं जारी रहंदो ऐं प्लस उन मां सम्झो पिया त घुर्बल मक़सद हासिल थी वेंदा? ऐं इहो सम्झां कोन थो, ऐं इहो मतिलबु जेको एज़ अ स्टूडेंट ऑफ पॉलिटिक्स जेको फिज़ा जेकी मूंखे ॾिसण में अचे थी पई, अॼु असीं बि एतिरा चङा कोन आहियूं जेतिरा असांखे वोट पइजी आहिनि। माण्हुनि जो पंहिंजो एहतजाज हो, 15 सालनि जी बदहाली बदफ़ाली ऐं सफ़ा जंहिं तरीक़े सां तर्ज़ हुकुमरानी रही आहे हुन जे ख़िलाफ़ु माण्हुनि जो पंहिंजो एहतजाज हो, जेको वी वर ओनली असांजी फतेह इहा हुई कि हुनखे मेड़े असीं पंहिंजे कच्छ में खणी आयासीं। हाणे माण्हुनि जे एहतजाज खे रोंदियो वियो आहे, रद्द कयो वियो आहे। इहो सेंटिमेंट जेको आहे इहो उबस थी करे इहो मज़ीद उभरे पियो, इहो डिसिपेट न पियो थिए। असां हुनखे कैश करण जी, हुनखे रियासत ऐं फेडरल स्ट्रक्चर जे अंदरि रखी करे, कॉन्स्टिट्यूशन ऐं आइन जे अंदरि रखी करे हुनखे हिकिड़ो पॉलिटिकल एक्सप्रेशन ॾियण जी असीं कोशिशि कयूं था पिया। जे असीं न अगरि वैक्यूम छॾियो वञे त मूंखे डपु इहो आहे, ख़ौफ़ इहो आहे कि उहे फोर्सिस जंहिंखे न को पाकिस्तान सां का मोहबत आहे, जंहिंखे न को आइन जी का परवाह आहे, उहे सेपरेटिस्ट मूवमेंट्स बि थी सघनि थियूं, उहो मज़हबी इंतिहा पसंदी जी मूवमेंट्स बि थी सघनि थियूं। ज़मीनी हक़ाइक़ सां हाणे इनकार करणु इंतिहाई बेवकूफ़ाना अमल हूंदो, हुनखे तस्लीम कंदे माण्हू पोइ अॻियां हुन हिसाब सां हलण जी करे। ठीक जी, सिद्दीकुल फारूक साहब आप कुछ ऐड कर रहे थे? मैंने कहा कि मुझसे पूछना है तो कुछ पूछ लें जी कुछ, फिर मैं तबीयत जी को जी ठीक नहीं सिद्दीकुल है। फारूक साहब, इसमें आप कुछ ऐड करना चाहें? प्लस साथ साथ ये बता दें क्योंकि PDM के जो 16 माह थे हमने देखा कि मुस्लिम लीग नून के हवाले से बारहा जो आपके इत्तेहादी थे वो जिम्मेदारी उठाने से कासर नजर आए। जब भी मामला आया जिम्मेदारी का और मुस्लिम लीग नून पर वो ज़्यादा भार आन पड़ा। आप समझते हैं कुछ ऐसी अब सिचुएशन मुस्लिम लीग नून के लिए दोबारा जन्म ले रही है, एक PDM 2 वाला माहौल बनने लगा है? देखिए, मैं आपसे अर्ज करूं, पहले से जो तजज़िये होते हैं करते हैं लोग, मैंने जैसे कि गुजारिश की है, मुस्लिम लीग नून ने 90 में भी बड़े मसाइल थे और नवाज शरीफ साहब वज़ीर आज़म बने तो उन्होंने मसाइल हल किए और बड़े ज़ोरदार तरीके से हल किए। बैंकों को डीनेशनलाइज किया, नए एयरपोर्ट्स बनाए, चुंगियों की रिफॉर्म्स की और इन्वेस्टर्स को उन्होंने दावतें दी, उनको उन्होंने पैकेजेस दिए और पाकिस्तान की मईशत को एक शारा पर डाल दी। ठीक, तो अब आपको 90s और आज में कोई फर्क नजर नहीं आता सिद्दीकुल फारूक साहब? मैं अर्ज कर रहा हूँ जी। मैंने कहा कि फिर 97 में फिर आप देखें मसला बन गया था, हत्ता कि उस वक्त के आर्मी चीफ भी कहते थे सर आप खुद सोच लें ये धमाके करना महंगा पड़ेगा। वो भी नवाज शरीफ साहब ने मुस्लिम लीग नून जिम्मेदारी उठाई, धमाके किए, सैंक्शंस लगी, उनका मुकाबला किया और पाकिस्तान का दफा मजबूत तर कर दिया। हमने किसी मलामत करने वाले की मलामत की परवाह नहीं की, पाकिस्तान के मफाद को देखा, 13 में पाकिस्तान के मफाद को देखा। ये 16 महीने की हुकूमत में पाकिस्तान जो था वो डिफॉल्ट कर रहा था, पाकिस्तान बर्बाद हो रहा था। हमने सियासत को दांव पर लगाया और पाकिस्तान को डिफॉल्ट से बचाया अल्हम्दुलिल्लाह। अब भी अगर मुस्लिम लीग नून के हिस्से में ये खिदमत आती है कि पाकिस्तान के मसाइल मुस्लिम लीग नून ने ही हल करने हैं, उसी ने जिम्मेदारी उठानी है, बाकी पार्टियों ने पीछे हट जाना है, उन्होंने कहना है हम ये जिम्मेदारी नहीं लेंगे, ना लें, हम ये जिम्मेदारी उठाएंगे मुल्क के लिए, कौम के लिए। बाकी पार्टीज ये भी कह रही हैं कि कोई और ऑप्शन नहीं है मुस्लिम लीग नून के पास। बाकी पार्टीज ये भी कह रही हैं, जिसमें पाकिस्तान पीपल्स पार्टी ये भी कहा है कि मियां साहब को नहीं लेना चाहिए, अखलाकी तौर पर उनको वजारत उज़्मा इस बार नहीं लेनी चाहिए, और ये भी कह रहे हैं कि जो अवामी मैंडेट है उसका एहतराम करना चाहिए, अवाम के जज्बात से नहीं खेलना चाहिए मुस्लिम लीग नून को इस बार। तो पीपल्स पार्टी लेना चाहती है वजारत उज़्मा? पीपल्स पार्टी ने मना कर दिया, वो कह रहे हैं कि जिनका मैंडेट है उनको दिया जाए।
किसका मैंडेट है? पीपल्स पार्टी कहती है कि अब वो अक्सरियत नहीं ले पाए, मुस्लिम लीग नून भी सादा अक्सरियत नहीं ले पाई, सेंट्रल पंजाब में भी हमने देखा कि पीटीआई का स्पेस बन गया। पूरी दुनिया में क्या मखलूत हुकूमतें नहीं बनती? जी अगर पूरी दुनिया में जमहूरी ममालिक में अगर मखलूत हुकूमतें बनती हैं तो पाकिस्तान में अगर बनी तो देखना यह है कि इस वक्त तो पाकिस्तान सिद्दीकुल फारसद, लेकिन ये तो मखलूत मकाम से पर माइनॉरिटी खड़ा है। हुकूमत का मामला आ पहुंचा है। मैं बड़ी अर्ज करता पार्टी हूं कि साथ बैठने को पाकिस्तान तैयार नहीं मुस्लिम लीग नून के साथ। पाकिस्तान इस वक्त किस मकाम पर खड़ा है, उसकी मईशत किस मकाम पर खड़ी है। अगर 4 पार्टियां 5 पार्टियां बैठ के उनका मैंडेट बन जाता है और वो हुकूमत करती हैं और बाकी सारी साथ शामिल होती हैं तो फिर करनी चाहिए इस मुल्क की खातिर। ठीक, शबीर साहब कुछ ऐड कंदो हिन में, छाकाणि त ही त जेको मॉडल ठहे पियो माइनॉरिटी गवर्नमेंट जो नज़र अचे पियो, जी जी कोलिशन गवर्नमेंट त जंहिंमें पार्टीज़ वेहन जिनजो वधीक स्टेक हुजे उहे त हिन वक़्तु वेहण लाइ तयार न ना आहिनि। जी, पाकिस्तान तहरीक इंसाफ मना करे चुकी आहे, पीपल्स पार्टी मना करे चुकी आहे त असीं न वेहंदासीं। न जे ॻाल्हि इहा आहे त ऐं वठण बि न घुरिजे, हू इहा ॻाल्हि बि कनि पिया त हिन वक़्तु अख़लाक़ी तौर असांखे ही मैंडेट वठण बि न घुरिजे, असांजो न आहे मैंडेट इहो। मां इहा ई ॻाल्हि कयां थो, पाकिस्तान खे ठहे तक़रीबन 75 ईयर्स, तक़रीबन 75-76 साल थी विया न। ही गवर्नमेंट ठहे केरु थो, मतिलबु किथे फ़ैसिला थियनि था, ठीकु थी वेंदो। ही वक़्ती तौर ते ज़रूरु प्रॉब्लम आहिनि ऐं इहा डिस्कस जेका ॻाल्हि तव्हांजो सॼो प्रोग्राम उन ते आहे ऐं आई होप इंशाअल्लाह ताला ही चैलेंजिस साम्हूं आहिनि, ठीकु थी वेंदो। जंहिंजी ज़िमेदारी आहे, जेकी रिस्पॉन्सिबिलिटी आहे उहो हल कंदा, विहारींदा सभिनी खे, विहारींदा छा करते पाकिस्तान जी ॻाल्हि, पाकिस्तान जेका सिद्दीकुल फारूक साहिब जी मां ॻाल्हि खे सेकेंड कयां थो त हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे पाकिस्तान, जेके मुइशत जी सूरत हाल आहे, पाकिस्तान अफोर्ड कोन थो करे सघे, एतिरो ख़र्च थी वियो। मुंहिंजे असांजो भाइटे इहा ॻाल्हि कई त वरी मां पब्लिक खे चवंदो वरी ॿीहर इलेक्शन जी तयारी कनि, कीअं तयारी कंदा? माण्हू वटि पैसो आहिनि छा? माण्हू कीअं तयारी? चलो अगरि कैंडिडेट करे वठंदा पोइ हुकूमत वटि एतिरो पैसो आहे त वरी ॿीहर उहो एतिरो इलेक्शन वरी कराईंदी। मज़ाक त न आहे न, ही इलेक्शन कराइण केतिरो हिन खे फंड रिक्वायर्ड आहे ऐं केतिरो पैसो बजट रिक्वायर्ड आहे। ठीकु आहे, कुझु प्रॉब्लम्स आहिनि, सॉल्व थी वेंदा इंशाअल्लाह ताला। किथे ज़्यार जंहिंसां ज़्यादती थी आहे कोर्ट, जंहिंसां ज़्यादती थी आहे कोर्ट आहे, आइन आहे, सभु आहिनि, ठीकु आहे न। उहो कोर्ट फ़ैसिलो कंदी। अॻे बि ईअं थियो न, 2018 में छा थियो आहे? 2018 5 साल गुज़री विया न हिन जा, 3.5 साल हुन पाण हुननि गुज़ारिया गवर्नमेंट पीटीआई वारनि, ऐं बाक़ी 1.5 साल पीडीएम मखलूत हुकूमत। हींअर बि जेका कोशिशि हले पई उहा मखलूत हुकूमत जी हले पई, जंहिंमें पीपल्स पार्टी आहे, एमक्यूएम आहे ऐं नून लीग आहे, ॿिया बि कुझु इंडिपेंडेंट हो। अॼु फ़ैसिलो साम्हूं आयो आहे, इहो हथ में न अञा हिन में का चेंज थी सघे। पीपल्स पार्टी त हिन बिलावल भुट्टो साहिब चवनि त असीं वोट कंदासूं पीएम जे लाइ नून लीग खे। बाक़ी 3 जेका अहम उहिदा आहिनि, सेनेट जो चेयरमैन ऐं स्पीकर क़ौमी असेंबली ऐं प्रेसिडेंट जो, त हू चवनि तव्हां ई ॿुधायो त मूंखे कोन तव्हां ई ॿुधायो त हीअ चवंदा तव्हां ज़रदारी साहिब खे ज़रूरत आहे हिन मुल्क खे सदर एज़ ए प्रेसिडेंट, छा ज़रूरत आहे? ॾिसो न हाणे 15 सालनि में जेका हिन जी हुकूमत, 15 सालनि जो तव्हां ॾिसो निचोड़ तव्हां कढो न, हुन मां हिन जी फेडरल गवर्नमेंट बि हिन वटि रही आहे, प्रेसिडेंट पाण रहियो आहे ज़रदारी साहिब बि 15 सालनि खां ही सिंध मां हुकूमत कयो। सिंध जा तव्हां हाल ॾिसो, सिंध जी आवाम जो तव्हां हाल ॾिसो, वञी ॾिसो हिननि शहरनि खे त तबाह कयो तव्हां, ॻोठनि खे बराड़ी खे तबाह कयो आहे। जेको बोर्ड आयो, बोर्ड मां ईअं तव्हां कुझु ज़िलनि में पाणी बीठो आहे, हिन जी परफॉर्मेंस नील आहे सफ़ा। हिननि कुझु कोन कयो आहे त ज़ाहिर आहे हाणे ही वोट वठी वोट हिननि धांधली त कई आहे न, छो कोन कई? जेको हिननि जो कमु हलियो, जेको हिननि जी ताक़त हली, हिननि पुलिस खे इस्तेमालु कयो, ब्यूरोक्रेसी खे इस्तेमालु करे हिननि ज़ाहिर आहे उहो क्वांटिटी हासिलु करण जी कई न, एमपीएशिप फलां, पोइ बि हिनखे 84 वोट मिलिया आहिनि, घणो वोट हिननि जे तरफ़ कोन आहे। पर ॻाल्हि हीअ आहे त हीअ ज़्यादती हिननि कई आहे, उहा आॾे अची थी साम्हूं अचे थी, त हीअ ठीकु थी वेंदो। जेका असल ॻाल्हि ते तव्हां जी जेका डिस्कस हले पई, थींदो छा? सभु ठीकु थी वेंदो। असां त ज़ाहिर मुंहिंजी हाणे उमिरि थी वई आहे, हीअ डिस्कस ज़रूरु थींदी आहे, प्रोग्राम बि थींदा ऐं ॻाल्हियूं बि थींदियूं, एहतिजाज बि थींदा, माण्हू कोर्ट में बि वेंदा, सभु कंदा, पर इहो तव्हां ॾिसो इंशाअल्लाह ताला ठीकु थी वेंदो। आई होप ठीकु थी वेंदो, मुल्क जी बहितरी जे लाइ ठीकु थी वेंदो, मुल्क जी बहितरी जे लाइ सभु ठीकु थी वेंदो इंशाअल्लाह। अगर सिद्दीकुल फारूक साहब बैठा हैं तो जी उर्दू में करें। जैसे सिद्दीकुल फारूक साहब ने अभी बात की कि मखलूत हुकूमतें, कोalition गवर्नमेंट्स बनती रहती हैं, बिल्कुल बजा बनती रहती हैं, मगर एक प्रिंसिपल होता है कि जो पार्लियामेंट में सबसे बड़ी पार्टी होती है वो अपने साथ छोटी पार्टियां मिलाकर हुकूमत बनाती है। इधर पाकिस्तान में आज उसके बिल्कुल बरक्स हो रहा है कि सब छोटी पार्टियां इकट्ठी हो रही हैं पार्लियामेंट की सबसे बड़ी पार्टी को हुकूमत से दूर रखने के लिए। तो अदी हिन सर्कमस्टांस में को लॉन्जिविटी कोने, को लाइफ हिन सेटअप जो थी न थो सके इन माय हम्बल ओपिनियन एज अ पॉलिटिकल कमेंटेटर।
त वधीक अरसो हलंदे ॾिसण में न पियो अचे। ऐं पाण पंहिंजे मुआशी जीअं हीर कामखानी साहब बि ॻाल्हि कई कि सिद्दीक़ उल फारूक साहब बि ॻाल्हि कई कि जेका मुआशी जेका चैलेंजिस आहिनि पाण खे IMF जो 3rd रिव्यू असांजे मथे ते मंडलाए पियो। जून ताईं पाण खे $28 बिलियन पाण खे वापसि करणा आहिनि। इहे फिस्कल मैनेजमेंट लाइ इंतिहाई मुश्किल सियासी फ़ैसिला वठणा पवंदा। टैक्स रेट वधाइणो पवंदो, फ्यूल लेवी पेट्रोलियम लेवी वधाइणी पवंदी, शायदि डॉलर ते मज़ीद डिप्रिसिएशन करिणो पवंदो ऐं उहो पॉलिटिकल गुड विल हिन कोलिशन में बि उहो कोन्हे। तव्हां ॾिसो हींअर ई वेठे जेको फोर्सिएबली जेका इतिहादी हूंदा MQM ऐं पीपल्स पार्टी में ऑलरेडी हिकिड़ी चिपकलिश जी जो माहौल पैदा थी वियो आहे। ऐं सिमिलरली ऐं हार्ड बर्निंग विद नून लीग बि सॼी कैंपेन बिलावल साहब हलाई नून लीग जे ख़िलाफ़। ऐं हाणे वरी हुननि जी हुकूमत खे प्रॉपअप कंदा, ठीकु आहे, हुकूमत जो हिसो न थियनि, बट लामाला विद द पैसेज ऑफ टाइम ऐं ईंदड़ बजट ताईं इहो त माण्हू पुछंदा न कि पोइ तव्हां हिननि खे तव्हां छो टेक ॾेई बीहारियो छो वेठा आहियो। हाउ लॉन्ग इज़ दिस फोर्सिएबली गोइंग टू लास्ट। पाकिस्तान खे पंहिंजे बुराननि मां कढण जो वाहिद हिकिड़ो ई हल आहे कि कानून जी आइन जी हुकुमरानी थिए। इहे इलेक्शन टोटल 2183 कॉन्स्टिट्यूशन जी भंजकड़ी कंदे कयो वियो आहे। री इलेक्शन जे अलावा अगेन को पॉलिटिकल ऐं फिस्कल इकोनॉमिक स्टेबिलिटी मूंखे ॾिसण में नथी अचे। शबीर साहब लास्ट लाइन कुझु चवणु बि चाहियो? मां छा चवां, ॾिसो मां ॿीहर उहा ॻाल्हि कंदुसि। ही गवर्नमेंट साईं जेका टेक्निकल ॻाल्हि करे पियो, सिद्दीक़ उल फारूक साहब बि ज़ाहिर पंहिंजी उहा परफॉर्मेंस हुननि ॿुधाई आहे, त मां इहो बि ॿुधाईंदुसि त हाणे तव्हां वक़्त जो इंतज़ारु कयो। इंशाअल्लाह नेक्स्ट तव्हां हफ़्ते खां पोइ तव्हां प्रोग्राम वठिजो त सूरत जेका असां ॻाल्हि करूं पिया हिन में का ॻाल्हि कोन हूंदी। मां सम्झां थो इंशाअल्लाह ताला सभु ठीकु थी वेंदो। जेको असांजो एक्सपीरियंस आहे जेको सभु ठीकु थी वेंदो। ठीकु। शबीर साहब थैंक यू सो मच। हसनैन मिर्ज़ा साहब थैंक यू सो मच। नाज़रीन सिद्दीक़ उल फारूक साहब असां सां गॾु मौजूदु हुआ, लाल माली साहब बि हुआ ऐं नवाब तैमूर टालपुर साहब असां सां अॼु कमिटमेंट कई पर हू प्रोग्राम में शामिल न थी सघिया आहिनि। असीं ज़रूरु कोशिशि कंदासीं पाकिस्तान पीपल्स पार्टी जो बि ईंदड़ प्रोग्राम्स में फॉलो ज़रूरु वठंदासीं। हिकु मौक़िफ़ आहे ऐं जेका शबीर साहब ॻाल्हि कई आहे, जेका अॻकथी कई आहे, पंहिंजे सियासी ॾाहप ऐं पंहिंजे सियासी तजुर्बे खे साम्हूं रखंदे हुन सां एंड कंदासीं प्रोग्राम खे। हू चवनि पिया त जेके ॻाल्हियूं अॼु थियनि पियूं हिकु हफ़्ते खां पोइ नज़र न ईंदियूं, हिकु हफ़्ते खां पोइ ज़रूरु शबीर साहब खे बि ज़रूरु विहारींदासीं प्रोग्राम में। ऐं हू चवनि पिया त सभु कुझु ठीकु थी वेंदो, ऑल इज़ वेल। हुनखे नज़र अचे पियो त हिन वक़्तु बि सभु कुझु ठीकु आहे ऐं जेके ईंदड़ ॾींहं आहिनि सभु कुझु ठीकु थी वेंदो। पंहिंजे फीडबैक असांखे ज़रूरु आगाह कजो। सुभाणे वरी असां मुलाक़ात थींदी सेम टाइम ते नए मौज़ूअ में महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।